परडे साज़िश जो को सबूत नाहे। क़ौमी सलामती कमेटी इमरान खान सरकार के साज़िश ज़रिए हटाइण वारो तासुर रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत एक क़ौमी सलामती कमेटी जो इजलास। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा समेत हथियारबंद फ़ौज जे सरबराहुनि जी शिरकत। अमरीका में अॻूणे सफ़ीर असद मजीद खान जी मुबैना धमकी वारे ख़त ऐं पस मंज़र बाबति ब्रीफिंग। सिक्योरिटी एजेंसियुनि तरफ़ां बि ख़त बाबति जांच खां आगाही। क़ौमी सलामती कमेटी जो चवणु आहे त अॻूणी हुकूमत ख़िलाफ़ परडे साज़िश जा के बि सबूत न मिलिया आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त ख़त में किथे बि इमरान खान जो ज़िक्र नाहे। मुल्क में परडे मुदाख़लत न थियणु घुरिजे। सफ़ीर माण्हुनि सां मुलाक़ातूं कंदो आहे त संदसि पंहिंजी राय हूंदी आहे। 120 ॾींहनि खां वधीक कंहिं बि माण्हू जो नालो ECL में शामिल न रहंदो। को सबूत न मिलियो त नालो पाण मुरादो ECL मां निकिरी वेंदो। इमरान खान कसम खणण खां पोइ पहिरियों कमु सिक्योरिटी वापसि करण वारो कयो। अॻूणे वज़ीर आज़म खे हू मुकमल सिक्योरिटी फ़राहम करे रहिया आहिनि। सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते पर कंहिंखे हक़ खां महरूम न कयो वेंदो। तहरीक इंसाफ़ मुबैना धमकी वारे ख़त बाबति अदालती जांच जो मुतालबो करे छॾियो। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में का बि नई ॻाल्हि न थी आहे। धमकी वारो ख़त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे मोकिलियो वियो आहे। वज़ीर आज़म इजलास करे पंहिंजे लाइ मसइला पैदा कया आहिनि। शहबाज शरीफ खे पंहिंजे घरू वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस जो नोटिस वठणु घुरिजे। सदर खे 24 कलाकनि अंदर पंजाब जे नए वॾे वज़ीर खे कसम खणण लाइ नुमाइंदो मुक़रर करण जो हुकुम। लाहौर हाई कोर्ट जो चवणु आहे त गवर्नर वॾे वज़ीर खे कसम खणण खां इनकार नथो करे सघे। सदर वॾे वज़ीर खे कसम खणण लाइ 24 कलाकनि में को ॿियो नुमाइंदो मुक़रर करे। क़ौमी असम्बली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ तहरीक इंसाफ़ मेंबरनि जे इस्तीफ़ाउनि जी तस्दीक़ शुरू करे छॾी। राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ मेंबरनि जो इस्तीफ़ाऊं डिसेल कई वियूं आहिनि। हिकु मेंबर खे घुराए इस्तीफ़ा जी तस्दीक़ कई वेंदी। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह बाबति केस जी ॿुधणी ईद खां पोइ ताईं मुलतवी। अदालत रिमार्क्स ईंदे चयो आहे त इज़त जो रस्तो इहो ई आहे त बाक़ी मेंबर इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वञनि। सियासतदाननि खे कुर्बानी ॾियणी पवंदी। हॉर्स ट्रेडिंग जी लानत जे ख़ात्मे लाइ बाक़ी मेंबरनि जो वोट न ॻणणु घुरिजे। अदालत जो कमु समूरनि आइनी सवालनि जा जवाब ॾियणु आहे। मुल्क खे मज़बूत जमहूरियत तरफ़ वठी वञणो पवंदो। इमरान खान परडे फंडिंग ज़रिए मनी लॉन्ड्रिंग कई। PTI जी माशी दहशतगर्दी जो नुक़सान अवाम भोगे रहियो आहे। अॻूणी वज़ीर आज़म ते अवाम बेतमादी जो इज़हार कयो। तोशा खानो बैतुल माल आहे जंहिं ते इमरान खान धाड़ो हयो। मरियम औरंगज़ेब इमरान खान हुकूमत 4 सालनि दौरान मुआशी दहशतगर्दी कई। महांगाई करप्शन ऐं गुर्बत में तारीख़ी इज़ाफ़ो कयो वियो आहे। पंहिंजी नाकामी ते पर्दो विझी अवाम खे गुमराह कयो पियो वञे। मुल्क तॾहिं मज़बूत थींदो जॾहिं मशत मज़बूत थींदी। फॉरेन फंडिंग के सबबि इलेक्शन कमीशन ते दबाव विधो पियो आहे। तहरीक इंसाफ़ चूंड सुधारा चाहे थी त कमेटी में अचणो पवंदो। एहसन इक़बाल इमरान खान जी साज़िश वारी ॻाल्हि हाणे घणी देर ताईं न हलंदी। मुस्लिम लीग नून जे रहियल मंसूबनि खे मुकमल कयो वेंदो। रेलवे खे हिकु दफ़ो ॿीहर पटड़ी ते आंदो वेंदो। ख्वाजा साद रफ़ीक वफ़ाक़ी काबीना में वाध वधीक। 3 वफ़ाक़ी ऐं 1 मुमलिकती वज़ीर कसम खणी वरितो। सदर आरिफ अलवी, जावेद लतीफ़, सालिक चौधरी ऐं आका हसन बलोच खे वफ़ाक़ी वज़ीर तौरु कसम खणायो। BNP जो मोहम्मद हाशिम नोतज़ई बि मुमलिकती वज़ीर बणिजी वियो। CPEC अथॉरिटी जे चेयरमैन जे इज़ाफ़ी चार्ज चौधरी सालिक हवाले। PP अॻवान शर्जील इनाम मेमण सूबाई वज़ीर तौर कसम खणी वरितो। इतलात खातो हिकु दफ़ो ॿीहर शर्जील इनाम मेमण हवाले।
फरीदाबाद बाहिसाने जी पुलिस तरफ़ां धार जांच शुरू। मुतासिरनि जा बयान कलम बंद। बाहि मुतासिरनि जो इमदादी सामान पुलिस एहलकारनि में विराइण जो SSP नोटिस वरितो। ASI समेत 9 एहलकार मुअतल। SHO ऐं वॾे मुंशी खे शोकास नोटिस जारी। इरफान समो जो चवणु आहे त बाहि मुतासिरनि जो इमदादी सामान पुरण शर्म जोॻो अमल आहे। मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां कोऑपरेटिव ऐं विक्टोरिया मार्केट जे मुतासिरनि खे मुकमल मुआवज़ो ॾियण जो ऐलान। वापारियुनि खे मार्केटुनि में बाहि विसाइण जा औज़ार हर सूरत में लॻाइण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त फरीदाबाद में बाहि लॻण सबबि वॾो नुक़सान थियो आहे। बिजली जे खुलियल तारुनि मां बाहि लॻण जा वाक़िया थी रहिया आहिनि। बाहि वाक़िअनि सबबि दुकानदारनि जो वॾो नुक़सान थियो आहे। पार्टी क़यादत वापारियुनि जे नुक़सान जे इज़ाले जी हिदायत कई। उमीद आहे त वापारियुनि जो ईद ते सुठो कारोबार थींदो। बलोचिस्तान जे इलाइक़े आवारा में दहशतगर्दनि जे हमले में पाक फ़ौज जो मेजर शहीद। हिकु एहलकार ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। मलीर ज़िले इंतज़ामिया गटाब जे 14 ॻोठनि खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। गैर क़ानूनी करार ॾिनल ॻोठनि में प्लाटनि जी ख़रीद ऐं विकिरे ते पाबंदी। DC मलीर जो चवणु आहे त कब्ज़ा माफ़िया ॻोठनि ते गैर क़ानूनी तौर कब्ज़ा करे ज़मीनूं विकिरो करे रही आहे। टंडियल लयारपे जो नौजवान जे क़त्ल में संदसि सौट नारी ऐं पुलिस इंस्पेक्टर मुलविस हुअण जो इंकशाफ। पुलिस टेक्निकल जांच में नौजवान जे क़त्ल खे वाइखो करे छॾियो। नारी ॾोह जो एतराफ़ कंदे चयो त अली रज़ा आराई खेनि तंग करण तां साथी पुलिस इंस्पेक्टर सां गॾिजी क़त्ल कयो। नएं देरे शहर जी बेनज़ीर कॉलोनी मां औरत जो पंहिंजे घर मां लाश हथ अख ऐं बाहुनि ते तशदुद जा निशान। औरत जे पुट जो चवणु आहे त हूअ ऐं संदसि वालिद पोरे लाइ निकितल हुआ। ख़बर नाहे त संदसि अमड़ खे कंहिं क़त्ल कयो आहे। दुआ मंगी अगवा केस जे जवाबदार खे भॼाइण जे केस में कतई चालान जमा न कराइण ते जांच ऑफिसर खे शोकास नोटिस जारी। 2 ॾींहनि अंदरि हर सूरत में कतई चालान जमा कराइण जी हिदायत। जांच ऑफिसर जो चवणु आहे त मोबाइल फॉरेंसिक लाइ मोकिली वई आहे। फॉरेंसिक रिपोर्ट खां सवाइ जांच मुकमल नथी करे सघिजे। फैज़गंज में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। हंजारी में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाहि। जमाल शाह में भी पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकार रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो। जाम नवाज़ अली में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। आबादकारनि जो चवणु आहे त वाहन में पाणी जी मुसलसल खोट सबबि फसल सोकेड़ी जो शिकार थी विया आहिनि। ज़मीनूं ग़ैर आबाद थी वियूं ऐं जानवर उञ वॻे मरी रहिया आहिनि। गोलाट जी वेझो 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। बजणा फ़ौज 40 वरनि जे रमज़ान कंबो ऐं उर्स समेत जे दमदणी हवाले कयो। नएं देरे में कोच ऐं चिंची में टक्कर सबबि हिकु ॼणो फौत। मटारी में बि रोड हादसे जे नतीजे में हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। ऐं कॉमेडी जे बेताज बादशाह मुइन अख्तर जी यारी वरसी मल्हाई पई वञे। मुइन अख्तर जी अदाकारी अॼु बि करोड़नि दिलनि ते छायल।